इहा अयाशी असांजे अंदरि आई, शराबनि जा प्याला, भंग जा वटा, इहो असांजी ग़िज़ा ऐं खाधो बणिजी चुको आहे। इन जे करे मुस्लमान हर जॻह ते रुसवा आहे, मुस्लमान हर जॻह ते ख़्वार थो अची वञे। जेकॾहिं न त इस्लाम ऐं शिकस्त इहे ॿई ॻाल्हियूं पाण में गॾिजी कॾहिं न थी सघनि। इस्लाम हुजे ऐं शिकस्त हुजे, इन जो को सुवाल ई जेको आहे सो पैदा कंहिं क़िस्म जो नथो अची थिए। तव्हांजे नारे में अल्लाह सी उहा अज़मत लॻाई हुई जेका दुनिया जे बम जे अंदरि बि कोन्हे। नबी साईं 10,000 फ़ौज वठी जॾहिं मके में दाख़िल थिया आहिनि, कुझु बि मुक़ाबिलो कोन थियो। मके जे गलियुनि में बि जॾहिं सहाबा चयो नारे तकबीर, साहबा चयो नारे तकबीर, त तारीख़ जा किताब ॾिसो त उहो लिखनि था त जेके काफ़रनि जूं ज़ालूं पेट सां हुयूं, मुस्लमान जे नारनि सां हुन जा बचा किरी पिया। तव्हांजे नारे में उहा ताक़त हुई जेका दुनिया जे कंहिं बि ॻाल्हि में कोन्हे। हेॾड़ा त ॿ छोकिरा आहिनि, हिकिड़ो 10 सालनि जो आहे, ॿियो 11 सालनि जो आहे। जंग बदर में पुछनि पिया हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ खे त चाचा ॿुधाए त जीअं अबू जहल खे पंहिंजे ताक़त ते नाज़ आहे उहो कहिड़ो आहे? जंहिंखे पंहिंजे ताक़त ते नाज़ आहे, 70 माण्हू बि हुनजो मुक़ाबिलो नथा करे सघनि, उहो कहिड़ो आहे? चई पुट अबू जहल जो 70 माण्हू मुक़ाबिलो नथा करे सघनि, तव्हां हुनजी पुछा छो पिया करियो, छा कंदा? सम्झनि? चई ॿियो कुझु बि कोन, असीं घरां निकिता हुआसीं पंहिंजे माउ ऐं पीउ सां इहो वाइदो करे निकितासीं त हिन ज़मीन ते या असीं ज़िंदा हूंदासीं या अल्लाह जो दुश्मन ज़िंदा हूंदो। असीं हाणे उन सां गॾु रही कंहिं क़िस्म जो नथा सघूं। चई अशर तो इलाही मूं इशारो अची कयो, सम्झनि त इहो जंहिंजे मथे में ख़ोदा आहे, बदन ते ज़राती अची वञे, घोड़े ते सुवार आहे, इहो अबू जहल आहे जंहिंखां दुनिया घिजे पई। बुखारी जा लफ़्ज़ ॿुध, फर्राक शकरैन, बुखारी शरीफ़ जा लफ़्ज़ आहिनि त मूं इशारो कयो। चई ईअं भॻा जीअं बाज़ शिकार ते हमिलो करे। चई मूं आमिर वापसि न कई तेसिताईं ख़ुदा जे दुश्मन खे घोड़े मां किराए ॾे। तव्हांजे बचे जे अंदरि अल्लाह जल जलालू उहा ताक़त रखी हुई जेका ॿिए जे अंदरि ताक़त न रखी। पर अफ़सोस असां पंहिंजे तरीक़े खे छॾे दलील थी वियासीं। हीअ ज़िल्लत असांखे छाजे करे आई? दुनिया जेका हिते खे सम्झ में नथी ॻाल्हि वे की न अञा इस्लाम में छा आहे? इस्लाम में सभु कुझु हो, पर इस्लाम जे छॾण में छा आहे? ज़िल्लत जेका बि आई सा उन जे करे आई। अॼु कोसोवो जा मुस्लमान तबाह थी रहिया आहिनि, अॼु फलस्तीन जा मुस्लमान गोलियुनि सां भुॼी रहिया आहिनि, अॼु अरब जा मुस्लमान अयाशी ऐं बुज़दिली जे अंदरि सम्झनि ग़ुलाम थी चुका आहिनि। यूरोप जा ऐं अमेरिका जा उहे ग़ुलाम थी चुका आहिनि, सम्झनि। पर जॾहिं तव्हां में ताक़त अचे थी, सम्झनि चंद मुजाहिद जेकॾहिं कश्मीर जे पहाड़ियुनि ते चढ़ी मुक़ाबिलो कनि था त इहो भारत 8 धमाका त करे चुको आहे, मीज़ाइल त इस्तेमालु करे चुको आहे। बाक़ी जेके 8 ॼणा मुजाहिद बीठा आहिनि जबल जे मथां, 3 हुननि जूं धोतियूं पुसाए छॾियूं आहिनि, अॼु ॾींहं ताईं मुक़ाबिलो नथा करे सघनि। ताक़त ई कोन्हे हिननि वाणियुनि में जो जबलनि ते चढ़ी उन्हनि मुस्लमान जो मुक़ाबिलो करे सघनि। जेको चढ़े थो कंहिंजी धोती परे पई आहे, पाण हेठि नथो पिया। तव्हां में त ताक़त हो। इहे माण्हू कहिड़ा हुआ तव्हां सम्झो था? जबल जे चोटी ते जिन ते बमनि जी वसकारो हुजे उहे मानी कीअं खाईंदा हूंदा, पाणी कीअं पीआंदा हूंदा। पर अॼु ॾींहं ताईं दुनिया खे हुननि ॾकाए छॾियो आहे। अफ़गानिस्तान जा छा हुआ माण्हू? इहे तमाई हुआ, बेदीन कोन हुआ, ॾाढ़ी ऐं पटके वारा हुआ, नमाज़ी ते अची वञा। जीअं दुनिया जी अज़ीम ताक़त रूस जंहिंजो ॾेवालो कढाए छॾियो, अॼु बि मैदान जे अंदरि जेके आहिनि से मौजूदु था अची वञनि। जेकॾहिं को बि माण्हू हुननि जो मरे थो या शहीद थिए थो त ईमानदारी अख मां लुड़क कोन्हे, ख़ुशीअ सां हुनखे खणी पिया अचनि, ख़ुशि पिया थियनि त हीउ पंहिंजो मैदान खची वियो। असुलु मक़सदु जन्नत हासिलु करणी हुई जेको हीउ शहीद हासिलु करे चुको। असुलु मक़सदु रब खे राज़ी करणो हो जेको राज़ी करे चुको आहे। इहो असां में जेकॾहिं ईमान हुजे त दुनिया सॼी तरह असांजे पेरनि जे हेठां हुजे। पर इहा ॻाल्हि ईमान वारी असां मां कमज़ोर थी चुकी आहे। इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त साईं क़यामत कॾहिं ईंदी? फरमाई त इज़त तोखिदल फयो दोगलन, तव्हांजा हाकिम ठग ऐं फोरू हूंदा। ऐं ठग या फोरू आहिनि या कोन्हे? ठग ऐं फोरू हूंदा, सरकारी दौलत ते लुटे खाई वेंदा, सम्झ माल गनीमत जी तबाही करे छॾींदा, मिसकीननि जो ॿेड़ो ॿोड़े छॾींदा। इहे सभु ठग वेठा आहिनि, बेनुमाज़ी, बेदीन, ॾाढ़ीअ पूॼा, जिन जूं रनूं घर खां ॿाहिरि, जिन खज़ाने खे खुटाए मुल्क खे पूरे जो पूरो कर्ज़ी ऐं मक़रूज़ बनाए छॾियो आहे। इहे असांजा अॻुवान आहिनि जेके तरक़ी याफ़्ता आहिनि। ऐं या कोन्हे
तरक्की याफ़्ता अची वञनि। जेकॾहिं तव्हां ॾिसो हली अफ़गानिस्तान जे अंदरि जंहिं मुल्क ते 12 साल बमबारी अची थी आहे, का शइ कंहिं क़िस्म जी कोन रही आहे, पर अॼु बि उहो कर्ज़ी कंहिं क़िस्म जो कोन्हे, छो त दाल मानी अमीर मोमिनीन पब्लिक सां गॾु खाईंदो आहे। हे गॾा अॼु ॾींहं ताईं सदके जे खाधे ते 30 लख रुपया ख़र्च थींदा आहिनि, मुल्क मक़रूज़ कोन थींदो। इज़त तो ख़िज़ल फयो दोवलन फरमायूं त तव्हांजा हाकिम थोरू हुजनि वल अमानतो मगनमन, तव्हां पाण ठग बणिजी वञो, अमानत तव्हां मां ख़तम थी वञे, जेको पैसो रखिजो फबाए अॼारे आहे या कोन्हे। असां में अमानत किथां थी अची वञे। गार खां सवाइ ॻाल्हायूं कोन, पाड़े वारे जो ढगु बि चोरी करे वठूं, का न्याणी बेवा पई हूंदी पंहिंजो कुकुर बि असीं चोरी करे खाई वेंदासीं। जेकॾहिं दुकान हारी ज़मीदार हूंदासीं त हारी जा टपड़ जेके आहिनि तंहिंखे नीलाम करे छॾींदासीं। हारीअ पे त ख़तमु वञी अथई, ॿीणो कर्ज़ी हूंदो, उहो असां खां पंहिंजी जान मरण ताईं क़यामत जे क़ाइमु थियण ताईं छॾाए कोन सघंदो। जेकॾहिं दुकान कढियोसीं त गेह में ग्रीस मिलायो वेठा हूंदासीं, धाणनि में लिड मिलायो वेठा हूंदासीं, मेंदीअ में सीमट मिलायो वेठा हूंदासीं। असीं त ठगनि जा पुट आहियूं। असां में ॻाल्हि कहिड़ी शराफ़त जी रही आहे, हर ॻाल्हि जेका का पुछण आहे। दुकानदार ॾिस त हर ॻाल्हि जे अंदरि मिलावट, कारखाने वारो ॾिस त सम्झ मिर्च मिलायो कणिक जे अटे में वेठो हूंदो। ज़ब ॾींहं त ॾंद परे पियो आहे, पर मानी फाटी कान कंहिंखे। इहे सभु फरमाईंदे इहे तव्हांजूं हालतूं हुयूं, अमानत ख़तमु थी वेंदी। अॻे अमीन हूंदा हुआ, शरीफ़ हूंदा हुआ, जिन जे चेहरे ॾिसण सां ख़ुदा यादि अची वेंदो। नबी साईं बाज़ार मां मटीनि था, ॿिया न अबू बकर उमर न, पर वलीद ऐं मुगीरो चवनि था पाण में त वल्लाहि इन हाज़ल वजह लैस बेवजह कज़ाब, कि पाण हिनखे मञूं नथा, पर कसम आहे ख़ुदा जो कूड़े माण्हू जो मोह अहिड़ो नथो थी सघे त काफ़िरनि खे चए त वल्लाहि इन हाज़ल वजह लैस बेवजह कज़ाब, कंहिं कूड़े माण्हू जो मोह हिन थी कंहिं क़िस्म जो नथो सघे। अम्मा आयशा चवे थी हुज़ूर जिन जॾहिं मदीने जे घटी मां मटींदा, चई कसम आहे ख़ुदा जो त सहाबा जी कुंवारी औरत जी अख में उहा शराफ़त न हुई जेका मुहम्मद मुस्तफ़ा जे अख में अल्लाह जी शराफ़त रखी। जॻह छा रखी वई चओ, शराफ़त रखी वई। असीं अख्तर या अंबीर हणी सुबुह ऐं शाम जेको आहे असां वेचंदा आहियूं। रोज़े मुबारक ते बैत लिखिया पिया आहिनि, या ख़ैर मन दोफ़िनत फि तुराब आज़मुहु फताब बितीब हिनल क़ाउ वल उक़मु नफ़्सिल फ़िदाउ लिक़बरिन अंत साकिनुहु फ़ीहिल अफ़ाफ़ व फ़ीहिल जूद वल करमु। कपिड़ा त अॻड़ियुनि वारा पिया आहिनि, गोॾ खे त 7 चटियूं लॻियूं पियूं आहिनि, मथे ते त मिटी आहे, पर जंहिं बाज़ार मां मटे पैगंबर उहा बाज़ार ख़ुशबू वारी, जंहिं जबल ते चढ़े उहो जबल ख़ुशबू वारो। सम्झनि माण्हुनि खे पतो तॾहिं पवंदो हो जॾहिं बाज़ार मां ख़ुशबू, गलीअ मां ख़ुशबू सूंघण में ईंदी, तॾहिं पतो पवंदो हो त हितां मुहम्मद मुस्तफ़ा मटियो। अल्लाह जल जलालू ॿोड़ी माई हिकिड़ी मदीने जी, तंहिंखां पुछियो वियो त अमी अरब अतर जा शौक़ीन हूंदा हुआ, घोट ऐं कुंवार जे लाइ अतर, पर ग़रीब ऐं मिसकीन हुआ, पैसा किथां ईंदा हुआ जो तव्हां अतर ख़रीद करियो। चई पुट अतर वठण जी ज़रूरत कान हुई, हिकिड़ी दबली हुई तंहिंमें चंद फुड़ा पघर जा पैगंबर जा मूं गॾु करे रखिया हुआ। जेकॾहिं कंहिं घोट ऐं कुंवार जी शादी थींदी, तीली भरे हुनजे कपिड़े खे हणंदी, कपिड़ो फाटी वेंदो हो, पर उहा ख़ुशबू ख़तमु कान थींदी। जेकॾहिं को मरंदो हो त तीली भरे हुनजे कफ़न खे हणंदी हुअसि, मैयत 6 फुट हेठि हूंदो, पर ख़ुशबू टप ॾेई ॿाहिरि निकिरंदी। अल्लाह जल जलालू सम्झनि उहा ई ॻाल्हि अची कई मुस्लमाननि जे अंदरि। असां में उहा शराफ़त न रही, अख़लाक न रहियो, हया जेका असां कंहिं क़िस्म जी न अची रही, तंहिंजे करे असीं मुस्लमान दिक़त ऐं तकलीफ़ जो शिकार थी वियासीं। जेकॾहिं न त ईमानी कुवत जो दुनिया जी का बि दौलत मुक़ाबिलो नथी करे सघे। फरमाईंदो हो वल्लज़ी बास फिल उम्मीयीन, नबूवत अल्लाह जो इंतिखाब हूंदो आहे फिल उम्मीयीन, उहा क़ौम जेका इल्म ऐं अख़लाक खां आरी अची वञे। मालूम अची थियो त क़ौम जी तबाही 2 ॻाल्हियुनि जे करे थींदी आहे। हिकिड़ी क़ौम जी तबाही थींदी आहे जहालत जे करे, ॿी क़ौम जी तबाही थींदी आहे बद अख़लाक़ी जे करे।